आम चूंडुनि लाइ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां वास्तो रखंदड़ तोड़े आज़ाद उम्मीदवारनि पारां जमा करायल नामज़दगी चयो आहे त नामज़दगी काग़ज़ मंज़ूर या रद्द थियण ते अपील 3 जनवरी ताईं दाख़िल करे सघिबी ऐं ट्रिब्यूनल 10 जनवरी ताईं अपीलुनि ते फ़ैसिलो कंदा। उम्मीदवारनि खे 12 जनवरी ताईं पंहिंजा नामज़दगी काग़ज़ वापसि वठण जो हक़ हूंदो। चूंड निशान 13 जनवरी ते ॾिना वेंदा। इलेक्शन कमीशन मख़सूस सीटुनि जे शेड्यूल में तब्दीली जी पधिराई जारी करे छॾी। औरतुनि ऐं अक़लियतुनि जे मख़सूस सीटुनि जे छंछाण जी आख़िरी तारीख़ 13 जनवरी हूंदी। जनरल सीटुनि जे शेड्यूल में का बि तब्दीली नाहे कई वई। पीटीआई जे बानी चेयरमैन जा लाहौर जे तक एनए 122 तां नामज़दगी काग़ज़ रद्द। तहरीक इंसाफ़ जे रूपोश अॻवान आज़म खान सवाती ऐं ज़ुल्फ़ी बुखारी जा बि क़ौमी असेंबली तकनि लाइ जमा करायल नामज़दगी काग़ज़ रद्द। मुस्लिम लीग नून जे चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जा समूरनि तकनि तां फॉर्म मंज़ूर। ज़ुल्फ़ी बुखारी जा नामज़दगी काग़ज़ क़ौमी असेंबली जी सीट एनए 50 तां रद्द थिया। आज़म खान सवाती जा मान सहरा जे क़ौमी तक एनए 15 तां आरओ फॉर्म रद्द करे छॾिया। आज़म सवाती नवाज़ शरीफ जे मुक़ाबले में काग़ज़ जमा कराया हुआ। मरियम नवाज़ जा लाहौर जे 3 तकनि पीपी 159, पीपी 160, पीपी 165 ऐं सरगोदा जे तक पीपी 80 तां नामज़दगी काग़ज़ जमा कराया हुआ। जीडीए खे वॾो धचको। डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, संदन पुट हसनैन मिर्ज़ा ऐं हसाम मिर्ज़ा इलेक्शन लाइ नाअहल करार। चइनी अॻवाननि जा नामज़दगी फॉर्म रद्द। आरओ बदीन जे क़ौमी तक एनए 223 तां डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा ऐं डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ रद्द करे छॾिया। जीडीए अॻवाननि ते बैंक डिफॉल्टर हुजण बाबति एतिराज़ दाख़िल कया विया हुआ। सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में आरओ चइनी अॻवाननि जा फॉर्म रद्द कया। असां नौजवाननि खे घारगंज जी सियासत न सेखारी आहे। नवाज़ शरीफ जे आॾो संदसि धीअ खे गिरफ़्तार कयो वियो। जॾहिं वोट जो हक़ इस्तेमाल करण वञूं त पार्टी जे लीडर जे माज़ी खे लाज़मी ॾिसो। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जो शेखुपुरा में जलसे खे ख़िताब सां चवणु आहे त नवाज़ शरीफ मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो आंदो। नवाज़ शरीफ मुल्क मां 20 कलाकनि जी बिजली लोड शेडिंग ख़त्म कई। खेनि गुरबत, बेरोज़गारी ऐं तालीम जे फुक़दान सां मुक़ाबिलो करणो आहे। कुलरी जे सूबाई तक पीएस 51 ते पीपी अॻवान नवाब तैमूर तालपुर जो फॉर्म बहाल थी वियो। पीटीआई उम्मीदवार जो फॉर्म रद्द। टैक्स डिफॉल्टर हुजण ते इरफान सलीम जा नामज़दगी काग़ज़ रद्द कया विया। सांगड़ जे क़ौमी तक एनए 209 ते जीडीए उम्मीदवार मोहम्मद खान जुड़ेजा जो नामज़दगी फॉर्म रद्द। पीपी उम्मीदवारनि जी जीडीए उम्मीदवार मोहम्मद खान जुड़ेजा जी ताहयात नाअहली बाबति एतिराज़ दाख़िल कराया विया हुआ। नौशर अफरोज़ जे तक पीएस 63 ऐं एनए 205 ते सीनियर सियासतदान सैयद असगर अली शाह जा फॉर्म बहाल। जीडीए अॻवान ज़ोहेब अली शाह जा बि ॿिन्ही तकनि ते फॉर्म बहाल थी विया। पीएस 34 ते अवामी तहरीक जे उम्मीदवार सिकंदर सोलंकी ऐं गुलाम रसूल भंगर जा फॉर्म मंज़ूर। गढ़ी यासीन जे सूबाई तक पीएस 9 ते नून लीग अॻवान सरदार अज़हर अली कुमारियो जो फॉर्म बहाल थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट चीफ कमिश्नर खे इस्लामाबाद लाइ सूबाई हुकूमत जा इख्तियार ॾींदड़ समूरा सदारती ऑर्डर बि नोटिफिकेशन कलदम करार ॾेई छॾियो। शहरियार आफ़रीदी ऐं शादनाना गुलज़ार समेत ॿियनि जी एमपीओ तहत नज़रबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते हुक्मनामो जारी। वफ़ाक़ी हुकूमत खे इस्लामाबाद जे हदुनि में सूबाई इख्तियारनि लाइ 3 महीननि में कानून साज़ी हुक्म ॾींदी। चयो आहे त रूल्स ऑफ बिज़नेस जी जोड़जक दौरान इस्लामाबाद में सूबाई हुकूमत जे इख्तियारनि जो इस्तेमालु सिर्फ़ वफ़ाक़ी काबीना करे सघंदी। वफ़ाक़ी हुकूमत आइन तहत इस्लामाबाद ते लागू थींदड़ वफ़ाक़ी ऐं सूबाई कानूननि जे हवाले सां इनफ़रादी इख्तियार रखे थी। 1980 जो सदारती ऑर्डर अरिड़हं ज़ियाउल हक़ तरफ़ां जारी कयो वियो हो। ज़ियाउल हक़ 1977 में आइन पामाल कंदे मार्शल लॉ लाइ लॻायो ऐं रियासत जे इख्तियारनि ते कब्ज़ो कयो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई। 5 दहशतगर्द मारिजी विया। एसपीआर मौजूद मीर अली में ऑपरेशन दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतलाह ते कयो वियो। मारिजी वियलनि में दहशतगर्दनि जो कमांडर रहज़ेब खोरी बि शामिल। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस शहरनि जे टारगेट किलनि ऐं
भत्ते खोरी में मुलविस हुआ। ऑपरेशन दौरान हथियार बारूदी मवाद बरामद कयो वियो। इलाइक़े में मौजूद इम्कानी दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी खे करप्शन केस में 6 महीननि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत हुकम ॾिनो आहे त जांच मुकमल करियो ऐं वकीलनि सां मुलाक़ात बि करायो। फवाद चौधरी खे 5 जनवरी ते ॿीहर अदालत में पेश कयो वञे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि अमन अमान जी मजमूई सूरतहाल ते अहम इजलास। निगरान वॾे वज़ीर सखर ऐं लाड़काणे रीजन में भुंग एवज़ अगवा जी वारदातुनि ते नाराज़गी जो इज़हार। मुख़बिन बाबति रिपोर्ट तलब। गाॾियुनि जी चोरी ऐं स्ट्रीट क्राइम खे हर सूरत में कंट्रोल करण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर चयो त पूरे सूबे में अमन अमान जी सूरतहाल बहितर थिए त जीअं माण्हू आज़ादाणे तौर ते चूंडुनि में हिसो वठी सघनि। पीटीआई जे बानी चेयरमैन पंहिंजो को बि वाइदो पूरो न कयो। 1 करोड़ नौकरियूं ऐं 50 लख घर किथां विया। बिलावल भुट्टो ज़रदारी 30 लख घर ठाहे ॾियण जी ॻाल्हि कई आहे। अव्हां खे घर ठहंदे नज़र ईंदा। इक़्तिदार मिलियो त 10 नुकाती एजेंडा ते कमु कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी हारियुनि खे 300 यूनिट बिजली मुफ़्त फ़राहम करण ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं ॿीणियूं करण जो वाइदो कयो आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो मीडिया सां ॻाल्हि। सदर डॉक्टर आरिफ अलवी शौकत खानम अस्पताल कराची जी फंड रेज़िंग इवेंट लाइ इजाज़त ॾियण जो मुतालबो करे छॾियो। सदर जो चवणु आहे त शौकत खानम अस्पताल कैंसर जे ग़रीब मरीज़नि लाइ जदीद तरीन इलाज फ़राहम करे रही आहे। कैंसर अस्पताल लाइ फंडनि जी इजाज़त न मिलण सां मरीज़नि जे फौत थियण जो ख़दशो आहे। शौकत खानम कैंसर अस्पताल जे इन कम जी हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे। नए साल जी आमद जे मौक़े ते 2 ॾींहनि लाइ कराची डिवीज़न में कलम 144 लागू। कमिश्नर पारां हुकम जारी। नोटिफिकेशन मूजिब कराची डिवीज़न में हथियारनि जी नुमाइश, हवाई फायरिंग, आतिशबाज़ी ते बि पाबंदी लागू हूंदी। कमिश्नर मोहम्मद सलीम राजपूत जो चवणु आहे त इहा पाबंदी सुभाणे खां 1 जनवरी ताईं लागू रहंदी। असांखे हर हाल में अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणी आहे। मुखालिफ़ इलेक्शन खे तकरारी बणाइण चाहिनि था। चूंडुनि खां सवाइ न रुगो जमहूरियत पर मुल्क जो बि तमामु वॾो नुक़सान थी सघे थो। सभिनी खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु घुरिजे। 2018 में जॾहिं असांखे लेवल प्लेइंग फील्ड न मिले तॾहिं असांखे कंहिं मासूम न चयो। माज़ी में कंहिंजी ख़्वाहिश ते फ़ैसिला रुगो सुप्रीम कोर्ट में कया वेंदा हुआ। नून लीग अॻवान जावेद लतीफ़ जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हि थी।